क्या तू वकील के माइट चयो त तू वञी पियो बा मेरे ते वञ पुट चार पसरा इन तो गड्या तो वञी गगा गाड़ी वठी जमे बटर जो खीर त पियो घोड़ा मरी तो ही चतू सही जाकर जो पैसा खणी माइट का वो मेड़े में जेडी मार वियो तेरी मार से रात लगी पई रात जे लगी पई तो वञी वेही रहे रात त पहिरीं रात हुई नौ खाल वेठे कई उते पैसा कुछ हारी ऐं वरी अची वेठो टिकली टांट लगो पियो जी उन छके रात ते वरी उते अची वेठो तो वरी कुछ पैसा बकाया उते ॾिनई बाक़ी के रहा कोया वरी घुर पते रांद लगी पई उते पूरा करे आयो नेड़ो घुमी खैर जो आयो माइट पुछे जबा दे खबर छा नहीं बाबा ने गाल के छड़े जे पुट तडे कान का से त वठी आयो ने ने छा करे त का मुंह जे पिन चौकी च टपर वा बधान में तोखे आओ त पुट हिते जा वठो आयो जबा गाल पुछी दो तो के बुधाया तो हाने पुट तो गाल बुधा पी गई छा पे चवे ओ मुजुआ कई शौक मायर मुजुआ कई शौक मा बाबा को छा कई मुजुआ कई शौक मा सब रकम हारे विदम यर मुजुआ कई शौक मारे मुजुआ कई शौक सब रकम हारे विदम वो मुजुआ कई शौक मायर मुजुआ कई शौक हा कई रांद तो केड़ी केड़ी रांद नहीं जे बाबा पेरी वञी वेठा त नौ खाल लगी पई उते रांद बि तो ट्राई या केड़ी तो केड़े हिसाब सां रांद कई बाबा रांद मोट भलो हड़ी तो बस केड़ी रांद तो मुकदर छा तो केड़ी रांद रांद बा ही मोट केड़ी ओ हिक यकोब मीर मुंह वट हिक यकोब मीर मुंह वट हिक यकोब मीर हां पोइ छा थियो इहो तो बुगलो आहे जे छुटियूं ॻाल्हियूं वणे छा बि थी इनखे बुगले खे का शइ न मारे ची बाबा उहा शइ अहिड़ी जे मूंखे सुकायो थो न उहा कहिड़ी शइ हिक यकोब मीर मुंह वट ए ॻट पहिरीं मूंखे साड़े ॾिनो हिक यकोब मीर मुंह वट हिक यकोब मीर पहिरीं अॻियां साड़े ॾिनो मुजुआ कई शौक मारे मुजुआ कई शौक मां सब रकम हारे विदम यर मुजुआ जुआ दोस्तों हाँ तो पूछे पुट नौका रांद लगी पे तो बने तो बिलेस तो जोर करिया ना बिलेस तो जोर करिया जब बाबा ये सब गालियों कम आखिर बिलेस में भी दम पो तो के चाहती हो बिलेस सारो मानो जोर रखिया वो यकी करे जी वही रही यकी हुई छा कई आज तो बुधा पे पतो फिरो ते तपटो बुत मुंह वट किरे पे पतो फिरो ते तप बुत जो मुंह वट किरे पोइ मुंह रखियो जोर बिलेस ते मुंह रखियो जोर बिलेस ते पोइ अॻियां छा थियो इन खुल सजण साड़े विदम यर मुंह रखियो हो जोर बिलेस मुंह रखियो हो जोर बिलेस खुल अॻियां साड़े विदम यर मुंह जुआ कई शौक मां वो मुंह जुआ कई शौक मां जुआ कई शौक मां रकम हारे विदम यर मुजुआ कई शौक मां मुजुआ कई शौक मां
हिन कलाम जो शायर भी पाण आहे धणी जंहिंजो कलाम आहे शायर बि उहो ई आहे उन शायर जे फरमाइश सां फरमाइश टंडे बाग सां उमेदली मंगराणे जुमन मंगराणी फरमाइश आहे हुनजो मामो आहे दोस्त हाणे शायर जो छा पियो चवे चवे त तूं घुर पतो चबा हाणे पोइ बानी घुर पते ते वेठ पोइ छा छॾियूं छा कई चवे त तूं घुर पतो दे मूंखे गोलो गुलाम सही पतो घुरिया गोलो चवे त तूं घुर पतो दे मूंखे गोलो गुलाम हला हथ हलाईंदे जो थिड़ी यार हथ हलाईंदे जो थिड़ी अदा बारे हला जी यो पतो बारे हला जी ब लगी विया वरी कुपत थी पवंदी आहे रांदि में अदा ब लगी विया छा थियो हथ हलाईंदे जो थिड़ी इन भरे पते मारे दम यार हथ हलाईंदे जो थिड़ी हथ हलाईंदे जो थिड़ी भरे पते मारे दम यार मुजुआ कई जुआ मुजुआ कई चौकमा मुजुआ कई चौकमा सब रकम हारे दम यार मुजुआ कई शौक मारे मुजुआ कई चौकमा सब रकम हारे दम यार मुजुआ कई शौक दोस्तों ए लतीफ़ो जेको तव्हांखे पेश था कयूं सो बादल बाजे वारो मिठू ढोलक वारो शहर बदीन खां दोस्तनी फरमाइश आहे हाणे इहा तव्हांखे लतीफ़ो जेको पेश था कयूं फ़क़ीर कोन्हे जेको असर जो निंडूं था फिटाइनि इहे असर जो फ़क़ीर निंडूं फिटाईंदा आहिनि सो ईंदा आहिनि ॻोठ में जेॾी महिल घर जी घटी ते बि पहिरीं खंघि कंदा छो त मां त कुतो बुतो हुजे न त पंहिंजी धुन में पूरो या को बुकी में जी वात हुजे त हिन फ़क़ीरनि जी खंघि जेका खंघी खुरकी प्यार थी हाणे फ़क़ीर पिया सुवाल कंदा ये गाज़ी मर्द मोलई ये सुपूंजी माल में ये मोहन मौलाया ये दिनो मनो कमी दई ये गाज़ी मर्द मोलाई अज कर को सौदो खुदाई ये गाज़ी मर्द जनो खाते की कराड़ कुटींदा मेरे रांदो नालो हलाजो ये मोहन मौलाया जन जिनी जाती जत फेरी पतड़ चढ़ंदा ये मोहन मौलाया को भलो वगो भलारे महीने में पेराए ये मौलाई मौला जा अज मौला जी मिल्कत मा रब जे ॾिने वञा अल्लाह दे वो मदीने उमारे अज मु मिस्किन के को सुबह जी पाल में एड़े बचड़े आल सीसा तो मना का भली रली ॾिजां उते तो तोड़ो फकीर बदीन जो है वो तो जवाब करो ने फकीर के जे वनी फकीर को तो के मिन्नत कई तू सवेरे निकर जो तो के सीए लगे दोस्तों ये वरी तव्हांखे सामी फ़क़ीर के आहिनि मुरलिन वारा आहिनि ढारो हणंदा आहिनि इन जो लतीफ़ो पेश था करियूं इन दोस्तनि जी फरमाइशूं आहिनि हाणे दोस्तो तव्हांखे पेश था करे ॿुधायूं पहिरीं पहिरीं फ़क़ीर जी मुरली ॿुधिजो ही साईं असांजो मसूखान इंस्पेक्टर उनजो ड्राइवर आहे मावजी कच्छी आहे गोली उन दोस्त जी फरमाइश सां
खैर खुदा जो बाबा आया बा फकीर हाज़र जरा असांजो हाल आहे दड़ ॾींदियूंसीं अम्मा वॾी माई वॾी अब्बा मिले खैर खुदा जो फकीर न आहे बीहण वारो अब्बा ऐं फकीर असांखे हथ वांदो कयो हिकिड़ो फकीर हुजे जे माण्हू ॾेई दंग करे अम्मा वॾी बाबा फकीर जजनि दरनि जा महिमान एतिरो किथे था बीहो सघनि ऐं अब्बा फकीर जो न बीह सघे त फकीर जा ॿिया बि दर इलाही भले अॻिते रड़े न मुंहिंजी मां खैर मिले पहिरियों घर आहे माई वीचारी ख़ैरात खणी आई खैरात नहीं खैरात ॾेई तंग कंदी महिल पुछईंसि ऐं अब्बा फकीर को ढारो आहे हा माई वॾी ढारो आहे अब्बा ऐं अब्बा ढारो आहे फकीर ढारो हण अलाह जे असांजो मुक़दर कीअं आहे रोज़ी जी पोइ थी पुरते कमाई बि थिए अॻिते त रड़े ई कान था माई वॾी हथ मिलाए अब्बा माई हथ कढियो ॿार ढारो खणी ढारो खणी जॾहिं मथ ते रखी तेरी मां ॾिसी हाणे तो ॻाल्हाए फ़क़ीर हो ढारा ॻाल्हि ॿुधई तो ढारियो हो माई ते ढारा ॻाल्हि ॿुधई तो ढारियो हो बचन ते ऐं तो ढारियां माई ते ढारा सच ढारजांस कूड़ न ढारजांइ वाह वॾा पीर ढर ढारा हाल हकीकत पाऊं ॿार मुर्शद वॾा पीर डर ढारा हाल हकीकत पाऊं ॿारा माई वॾी ॻाल्हि ॿुधे अब्बा भाग तुंहिंजा भला मुंह में ॿार पेट में काठियूं अंदर में छेणा इन में तुंहिंजो वक़्तु भलो आहे ढारा ॻाल्हि ॿुधई सच ढारजां कूड़ न ढारजां वाह वॾा पीर ढर ढारा हाल हकीकत पाऊं ॿारा ढारा जेका हुजे ॻाल्हि में न मन में जेका ॻाल्हि खोले अॼु माई खे ॿुधाए माई वॾी ॻाल्हि ॿुधी अब्बा ढारो सच थो ढारे कूड़ न ढारे माई ॻाल्हि ॿुधी अब्बा कद जो छोटो अखियूं वॾियूं ओतिरे तरफ़ खां जंहिंजो घर आहे उन खां पासो कजां त ॿियूं वरी मायूं बीठियूं हूंदियूं न वरी सलाह कयूं हवड़ी सचो आहे हवड़ी अलाही सचो आहे सच आहे मूंखे ख़बर आहे न बाई जी वाह वॾा वीर ढर ढारा हाल हकीकत पाऊं ॿारा माई वॾी ॻाल्हि ॿुधी अब्बा इन में तुंहिंजो बख़्त वरे थो हे फ़क़ीर सॻो करे ॾींदी सिर वेंदो सॻो न वेंदो हाणे जे सिर वियो त सॻे खे माई छा करे अब्बा वॾी ॻाल्हि ॿुधी मां हीअ ॻाल्हि फ़क़ीर जी दिलि में विहारजां जुमे जी राति घर जे पोयां ठुका थिए मुड़ुस खे न छॾिजां तूं वञजां अलाह कंदो कमु थी वेंदो हे वाह वॾा पीर ढर ढारा हाल हकीकत पाऊं ॿारा माई वॾी ॻाल्हि ॿुधी अब्बा हाणे ॿिया कनि माल जी शकावत सिर जी धन दौलत जी सखावत कनि तूं फ़क़ीर तां दर कुर्बान करे छॾ तो फ़क़ीर तां दर कुर्बान करे छॾ माई वॾी अलाह तोखे हयाती ॾे 20 वरे में साण में न्याजां ओ तुंहिंजे दर ते मुंहिंजो झंडूलो डोड़ंदो प्यारा दोस्तों ये लतीफ़ो जेको तव्हांखे पेश था करियूं शहरबदीन खां अलाह बचायो कैरी रईस खैर मोहम्मद खान सारे जो इन दोस्तनि जी फरमाइश सां लालो पे निमाज़ पढ़ियो निमाज़ पढ़ी दंग कई त सिंधी हिकिड़ो डोड़ंदे आयो सिंधी जे डोड़ंदे आया तंहिंजो घोड़ा आया निमाज़ जो टाइम थी वियो वञा मूंखे देरि थी वञी वञींदे थोरो कर वारो कर सो ईंदे शर्त जी मथां 4 रकातूं पढ़ण बीह रहियो हुनजे 4 रकातूं पढ़ियो त लाले हिनखे लवणो फेरे चई वो सिंध ख़बर छा छुमलू को लाले पठान से इज्जत करता है चई खान साहब मूं कहिड़ो इज़त तोसां कयो कोई इज्जत नहीं होता है इज्जत वारी छा जो इज्जत हिन में कहिड़ो इज्जत मूं तोसां कयो तूं ही नमाज़ पढ़ी ऐं नमाज़ पढ़ी खुदा जे दरबार में दुआ घुरी थो छा आहे कहिड़ो क्यों इज्जत नहीं होता है कहिड़ो इज्जत हिन में मूं तोसां कयो आहे जो को हम लोग ने 2 रकात तुम लोग ने 4 रकात इज्जत नहीं होता है लाले पठान ये जिद होता है तुम्हारी जिससे लाले पठान को नमाज याद नहीं होती है चलो ये 50 रकात मतलब एक ही 50 रकात पकड़े भी रहे हो